बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज जे लेक्चर में असी पास्ट परफेक्ट टेंस जे एक्टिव वाइज जुमलन के पैसिव वाइज जुमलन में तब्दील करण सिखंदासूं। इनका आगे में असी जेको है प्रेजेंट परफेक्ट टेंस जे जुमलन के जेको एक्टिव वाइज जुमलन के पैसिव वाइज जुमलन में तब्दील करण सिखिया आहियूं। अचो त असी पंहिंजे लेक्चर की शुरुआत कयूं। असां ॾिसूं था त हिते असां जेको है 8 जेको है सेंटेंस लिखिया आहिनि। 8 सेंटेंस में असां ॾिसूं था त असांजो सिर्फ़ जेको है हेड जेको है सभिनी जेको है सेंटेंस में जेको है एज अ हेल्पिंग वर्ब तौर इस्तेमाल थियो है। जॾहिं असीं जेको है एक्टिव वाइज जुमले के पैसिव वाइज जुमले में तब्दील कंदा आहियूं त हेड जेको है असांजो हेड बिन में चेंज थी वेंदो है। जीअं प्रेजेंट परफेक्ट टेंस जे हेल्प जुमले में जेका हेल्पिंग वर्ब हैव ऐं हेज हुया, जॾहिं असीं उनके एक्टिव वाइज जुमले का पैसिव वाइज जुमले में तब्दील कयोसीं त हेव जेको है हेव बिन में ऐं हेज जेको है हेज बिन में चेंज थियो। अहिड़े तरीक़े सां हाणे जेको है हिते जेको पास्ट परफेक्ट टेंस जे सेंटेंस में जेको असांजो हेल्पिंग वर्ब हेड आहे, अकेलो वाहिद ही हेल्पिंग वर्ब आहे जेको सभिनी जेको है क़िस्मनि जे, चाहे उहे नाउन हुजनि, चाहे उहे प्रोनाउन हुजनि, सिंगुलर हुजनि, चाहे प्लूरल हुजनि, सभिनी सां जेको है हेड इस्तेमालु थींदो आहे। जॾहिं असीं ईअं जुमलनि के एक्टिव वाइज मां पैसिव वाइज में तब्दील कंदासीं जेको असांजो हेड आहे उहो हेड बिन में चेंज थी वेंदो ऐं जेको असांजो हेड नॉट आहे उहो हेड नॉट बिन में चेंज थी वेंदो। छाकाणि त असांजो जुमलो आहे आई हेड रिटन अ पैराग्राफ। त इन जुमले में असांजो जेको आहे आई जेको आहे सब्जेक्ट, हेड जेको आहे हेल्पिंग वर्ब, रिटन जेको आहे असांजो मेन वर्ब, पैराग्राफ जेको आहे असांजो ऑब्जेक्ट आहे। जॾहिं बि असीं एक्टिव वाइज जुमले खे पैसिव वाइज जुमले में तब्दील कंदा आहियूं त असीं हमेशह जेको आहे जेको असांजो एक्टिव वाइज जुमले में असांजो ऑब्जेक्ट हूंदो आहे असां उन खे जेको आहे पैसिव वाइज जुमले में जेको आहे सब्जेक्ट बणींदा आहियूं। त हाणे ए पैराग्राफ जेको आहे असांजो एक्टिव वाइज जुमले में असांजो ऑब्जेक्ट आहे। इन जे करे असीं जेको आहे जॾहिं पैसिव वाइज में चेंज कंदासीं त इन खे असां जेको आहे सब्जेक्ट बणींदासीं। त हिते असीं लिखंदासीं ए पैराग्राफ पैराग्राफ असांजो जेको आहे हेड जेका वो हेड बिन में चेंज थी वेंदो। पैराग्राफ हेड बिन उनका बाद रिटन असांजो ऑलरेडी थर्ड फॉर्म में है तो असां सागो रिटन रखंदासीं। रिटन उनका बाद में लफ्ज बाय प्रीपोजिशन जो इजाफो उनका बाद में आई जेको है आप सब्जेक्टिव केस में इते मी जेको है असां उनके ऑब्जेक्टिव केस में आई कर रखंदासीं। त एड़े ते असांजो फर्स्ट सेंटेंस जेको है वो एक्टिव वाइज मां पैसिव वाइज में तब्दील थियो। उनका बाद में सेकंड है यू हैड रिमेंबर्ड मेनी पोएम्स। तो इन में असांजो मेनी पोएम्स आहे इहो असांजो जेको आहे ऑब्जेक्ट है जेको असांजो पैसिव वाइज जुमले में असांजो सब्जेक्ट बणियो। बेशक जेको आहे असांजो सब्जेक्ट जेको आहे सिंगुलर हुजे चाहे असांजो प्लूरल हुजे पर असां सभिनी जेको आहे सब्जेक्ट सां हेड बिन के जेको आहे यूज़ कंदासीं। ऐं उनखां बाद में थर्ड फॉर्म जेकी असांजी रिमेंबर्ड आई मेन वर्ब जी असां साॻी रखंदासीं। ऐं उनखां बाद में जेको आहे असीं प्रीपोजिशन बाय ऐं उनखां बाद में जेको आहे वी जो यू जो जेको आहे ऑब्जेक्टिव केस भी यू आहे वो सेम रखंदासीं। ऐं उनखां बाद थर्ड सेंटेंस है वी हैड अटेंडेड योर बर्थडे पार्टी। तो योर बर्थडे पार्टी जेको आहे असांजो एक्टिव वाइज जुमले में असांजो ऑब्जेक्ट है जेको असांजो हाणे पैसिव वाइज जुमले में सब्जेक्ट बणंदो। तो your birthday party had been attended by जो इजाफो है उनका बाद में भी जो जेको है ऑब्जेक्टिव केस आसे लिखंदासीं। Your birthday party had been attended by us। उनका बाद में असांजो जेको है फोर्थ सेंटेंस है had he built the mosque। the mosque जेको है असांजो सब्जेक्ट है the mosque had been built जेको थर्ड फॉर्म है वो सेम रखंदासीं built। उनका बाद में बाय उनका बाद में असां जेको आहे ही जो हिम जेको आहे असीं ऑब्जेक्टिव सॉरी असां गलती थी असां जेको आहे त असांजो सेंटेंस हुयो
सॉरी इहो इंट्रागेटिव जो इन जे करे असांखे जेको आहे द मास खां पहिरीं असांखे जेको आहे हेड रखिणो हुयो, ग़लती थी वई। असां हिते जेको आहे पहिरीं हेड रखंदासीं ऐं उन खां बाद में जेको आहे द मास लिखंदासीं, त हाणे असांजो जेको सेंटेंस आहे उहो सही थी वेंदो। हेड द मास बीन बिल्ट बाय हिम, त हाणे असांजो जेको आहे जहिड़े तरह असांजो जेको आहे एक्टिवाइज़ जुमिले में हेड असांजो जेको आहे इंट्रागेटिव जे लाइ सब्जेक्ट खां अॻु में इस्तेमालु कयो आहे, त हिते बि जेको आहे असांजे सब्जेक्ट खां पेसिव जेको असांजो सब्जेक्ट आहे उन खां अॻु में असां हेड खे इस्तेमालु कंदासीं ऐं सब्जेक्ट का बाद में जो है बीन के इस्तेमाल है। अहिड़े तरह थर्ड फिफ्थ जो सेंटेंस है वो इन नेगेटिव है, शी हैड नॉट ड्राइवन अ कार असा आ कार जो ऑब्जेक्ट है उनका जो सब्जेक्ट बना से अ कार हेड नॉट जो है समझ हेड नॉट बीन में चेंज थी वेंदो, हेड नॉट बीन ड्राइवन जो थर्ड फॉर्म जी है वो ऑलरेडी रखंदा से ते ड्राइवन उनका बाद में बाय जो है वो प्रीपोजिशन एंड उनका बाद में जो है असी शी जो ऑब्जेक्टिव केस हर रखंदा सी। अहिड़े तरह सां जो है नेगेटिव सेंटेंस जो है वो पैसिव वाइज जे नेगेटिव सेंटेंस में चेंज थी वियो एंड उनका बाद में असी जो है हेड आमना नॉट फिनिश्ड हर होमवर्क जो है असांजो ऑब्जेक्ट है, असां इनके सब्जेक्ट बणंदासीं ऐं असांजो जुमिलो जेको आहे वो इंट्रागेटिव ऐं नेगेटिव जो आहे, इन जे करे असां जेको आहे हर होमवर्क खां अॻु में जेको आहे जेको असांजो सब्जेक्ट बणिबो उन खां अॻु में असां हेड रखंदासीं ऐं उन खां बाद में हर होमवर्क लिखंदासीं सब्जेक्ट ऐं उन खां बाद में नॉट जेको असां लिखंदासीं ऐं नॉट खां बाद में असां जेको आहे बीन इस्तेमालु कंदासीं। फिनिश्ड सॉरी ते असां फिनिश लिखियो आहे, असांखे फिनिश्ड थर्ड फॉर्म लिखणी हुई, हिते बि असां जेको आहे फिनिश्ड लिखंदासीं फिनिश्ड बाय आमना जेको आहे असांजो नाउन आहे, इन जे करे जॾहिं इन जो ऑब्जेक्टिव केस बि लिखंदासीं त उहो सेम जेको आहे नाउन थींदो ऐं आख़िर में क्वेश्चन मार्क ॾींदो। उन खां बाद में असांजो सेवंथ सेंटेंस आहे दे हेड प्लक्ड मेनी फ्लावर्स, त हिते असांजो जेको मेनी फ्लावर्स आहे असांजो ऑब्जेक्ट आहे, हिते पैसिव वाइज जे जुमिले में असांजो सब्जेक्ट बणिबो मेनी फ्लावर्स हेड बीन प्लक्ड जीअं आहे असांखे सेम रखिणो पवंदो प्लक्ड बाय दे जेको आहे देम में चेंज थी वेंदो छाकाणि त इन जो ऑब्जेक्टिव केस देम आहे ऐं उन खां बाद में असांजो लास्ट सेंटेंस आहे द विलेजर्स हैड कॉट द थीफ, हिते द थीफ जेको आहे असांजो सब्जेक्ट बणिबो द थीफ हैड बीन caught by the villagers, अहिड़े तरीक़े सां जेको आहे अॼु जे लेक्चर में असीं जेको आहे पास्ट परफेक्ट टेंस जे पॉजिटिव नेगेटिव इंट्रागेटिव ऐं नेगेटिव सेंटेंस के जेको आहे एक्टिव वाइज मां पैसिव वाइज में तब्दील करणु सिखियासीं। उम्मीद आहे तव्हांखे जेको आहे असांजो लेक्चर पसंदि आयो हूंदो। जीअं तव्हां असांजो लेक्चर पसंदि अचे त उनखे लाइक कयो शेयर कयो ऐं असांजे चैनल AWK अकेडमी खे जेको आहे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम।